कोटड़ी बिराज में पानी के वाकरनि में वाद नंढी ॿोॾि बरक़रार है। कोटड़ी बिराज वटि पानी जो मथां वाकिरो 2,79,786 क्यूसेक रिकॉर्ड किया हुआ है, जॾहिं त हेठां वाकिरो 2,67,631 क्यूसेक रिकॉर्ड किया वियो। इन अहम ख़बर का अवां खे आगाह पिया हलूं त कोटड़ी बिराज में पानी के वाकर में वाद नंढी ॿोॾि बरक़रार है। कोटड़ी बिराज वटि पानी जो मथां वाकिरो 2,79,786 क्यूसेक रिकॉर्ड किया हुआ है, जॾहिं त हेठां वाकिरो 2,67,631 क्यूसेक रिकॉर्ड किया वियो। अवां खे आगाह पिया हलूं अहम ख़बर खां त कोटड़ी बिराज में पानी के वाकर में वाद नंढी ॿोॾि बरक़रार है। कोटड़ी बिराज वटि पानी जो मथां वाकिरो 2,79,786 क्यूसेक रिकॉर्ड किया वियो है, जॾहिं त हेठां वाकिरो 2,67,631 क्यूसेक रिकॉर्ड किया वियो। इन हवाले सां वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूद है कोटड़ी का सीनियर रिपोर्टर इस्माइल बारिजो। जी इस्माइल बारिजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? कोटड़ी बिराज में पानी के वाकर में वाद नंढी ॿोॾि बरक़रार है, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुल, तव्हां ॿुधाईंदा हलूं त सिंधु दरिया में कोटड़ी बैराज ते पानी के वहकिरे में मुसलसल वाद जो सिलसिलो जारी है ऐं हेठें दर्जे की ॿोॾि डिक्लेयर कई वई है। कोटड़ी बैराज वटि ताज़ो वहकिरो अप स्ट्रीम में 2,78,786 क्यूसिक रिकॉर्ड किया वियो है, जॾहिं त सिंधु दरिया के कोटड़ी डाउन स्ट्रीम में 2,67,631 क्यूसिक रिकॉर्ड किया वियो है। जी वॾी महिरबानी इस्माइल बारिजो तफ़सील लाइ।